हे कुरान माण्हुनि खे बादशाह बणाईंदो छो त पाण किताबनि जो बादशाह आहे हिन जो आणींदड़ नबी सभिनी नबियनि जो बादशाह आहे बल्कि काइनात जो बादशाह आहे हिन जो पढ़ंदड़ बि उम्मत में सभिनी माण्हुनि में बादशाह बणाईंदो असांजो मदरसो आहे ॿाहिरि शहर खां साल ॾेढ थींदो माण्हू हिकिड़ो आयो असां वटि 12 बजे ताईं पढ़ाई थींदी आहे 12 खां पोइ तालिबनि खे मानी मिलंदी आहे पोइ आराम कंदा आहिनि ॾींहं जो 10:30 जो टाइम हो हमरा आयो अचे वेठो कचहरी के तालिब चौधारी वेठा असांजो हाल आहे वॾो हीअं जीअं पाण वेठा आहियूं इन सूरत में अॼु अहवाल ॿुधाई पंहिंजे ॾुख ॿुधाई सूर ॿुधाई तकलीफ़ूं ॿुधाई बुख आहे परेशानी आहे तकलीफ़ आहे पोइ जेका ॻाल्हि कई उहा ॻाल्हि करण जहिड़ी आहे चई नंढो गोश्त त वठी कोन था खाई सघूं पर वॾे गोश्त जा एतिरी ताक़त न आहे जो खाई पेट भरियूं ऐं 18 ग्रेड जो ऑफिसर आहियां मां 18 ग्रेड जो ऑफिसर आहियां नंढो गोश्त नथा वठी सघूं पर वॾो बि एतिरो नथा वठूं जो खाई माण्हू ड्राउ करे पंहिंजे घर में रोई ओड़ा पिया वञनि अल्लाह जो नालो ॾिसो बाबा वञे अल्लाह जो नालो वठो अल्लाह को दुआऊं करो रब बरकत करे अल्लाह तव्हांजी पूरी करे उहो जॾहिं उथी वियो 12 बजा थिया तालिब पंहिंजे तालीम जो वक़्तु पूरो करे उथिया त मां बि उथी निकितुमि त उन वक़्तु उन पंहिंजे हाल में उन ई हाल में वरी मानी बि खाईंदा आहिनि मानी वठी विरायूं देगड़ो बोड़ जो हुजनि वॾो थाल पिया नाॾो उन्हनि में विराए विझंदा पिया वञनि कुदरतनि मां उन ॾींहुं पुछियो मां न त मुंहिंजो पुछण सां कमु न हूंदो त छा था कयो छा था खाओ मां चवां छा था खाओ दवा राति असांखे बकर मिलियो हिकिड़ो वॾो छेलो उहो कुठो अथसि असां उहो था खाऊं मां चयुमि सुभान अल्लाह मुंहिंजा अल्लाह तूं कादिर माण्हू हिन क़ुरान खे छॾे था वञनि दुनिया जे भव खां ऐं इहा शइ तूं मूंखे अखियुनि सां ॾेखारी आहे त 18 ग्रेड वारो रोई कज़ालिक नजज़िल क़ौमल मुजरिमीन ثم جعلناكم خلائف في الأرض من بعدهم لننظر كيف تعملون وإذا تتلى عليهم آياتنا بينات قال الذين لا يرجون لقاء نأت بقرآن غير هذا أو بدله قل ما يكون لي أن أبدله من تلقاء نفسي إن أتبع إلا ما يوحى إلي إني أخاف إن عصيت ربي عذاب يوم عظيم قل لو شاء الله ما تلوته عليكم ولا أدراكم به فقد لبثت فيكم عمرا من قبله أفلا تعقلون فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته إنه لا يفلح المجرمون صدق الله العظيم سب صلاة سری پڑھو با اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين انتہائی عزت وارا مسلمان بھائیرو مسلمان اللہ تعالی جی انتہائی فرما بردار امتا छो त उम्मतूं कई आहिनि जानदार अहिड़ा जिन में अकुल ऐं सम्झ जी दौलत कोन्हनि उहे बि पंहिंजी जाइ ते हिकिड़े क़िस्म जूं उम्मतूं आहिनि इंसान ज़ात मां दावत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफां सभिनीनि खे मिली पर दावत खे क़बूल करण वारी उम्मत मुस्लिमा थी हाणे मुखातब ख़ास बि इहा ई आहे छो त जंहिं मञियो ई न उनखे हाणे कहिड़ो मोहत ॾिबो तवज्जो मोहत इज़त उनखे ॾिबी जंहिं मञियो आहे
ऐं मञण जो मक़सदु हूंदो आहे मञण जो मक़सदु ईअं न हूंदो आहे जीअं असां मुस्लमाननि पंहिंजे दीन इस्लाम खे मञियो आहे। जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जे निशानियुनि मां इहे निशानियूं हूंदियूं जो वलम यब्क़ मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु वलम यब्क़ मिनल क़ुरआन इल्ला रस्मुहु। इस्लाम तो हूंदो पर बराए नाम, कुरान तो हूंदो पर रुगो लिखियल पंहिंजे जुल्दन में। इस्लाम ते अमल करण वारा मुसलमान थोड़ा हूंदा ऐं हिन अल्लाह जे कुरान मजीद खे पढ़ण वारा थोड़ा हूंदा। हाणे इन सूरत में जेकॾहिं असां पंहिंजी मुसलमान उम्मत खे ॾिसूं था बा, ये निशानियूं ॿई मथों फिट अचनि थियूं न। मस्जिदनि में 4-14 माण्हू बीठा आहिनि, कटक मुसलमाननि जा घिटिन में फिरंदा था वतन। मस्जिद जे दरवाज़े जे भरिसां होटल आहिनि, उन्हनि ते बेंचूं वेठा था भञनि, वेही वेही घरनि में वेठा आहिनि, ओताकुनि में वेठा आहिनि, रांदियूं था खेॾनि, कचहरियूं था कनि, निमाज़ पढ़ण नथी पुॼे। उम्मत मुस्लिमा थी जबराए। हज़ारनि जे तादाद में मुसलमान वॾा, बल्कि लखनि में, ऐं इन्हनि जे तादाद खां वधीक नंढा ॿार मुसलमाननि जा कुरान मजीद जो पनो खणी बीह हिकिड़ो घिटीअ में खंबड़ खां वठी चवंदो वञे दादा हे पढ़ी ॿुधायो। तमामु घटि तादाद हूंदो जेको तोखे चवंदो त मूंखे ॾे इहो पनो त पढ़ी थो ॿुधाए ऐं सही पढ़ी ॿुधाए। छो जो उन्हनि जो हाल वॾनि अहिड़ो कयो आहे। वॾनि माण्हुनि कुरान मजीद पढ़ण जो हाल इहो कयो आहे ॿारनि जो मुफ़्त में पाड़े मोहल्ले में कुरान मजीद जी तालीम मिले थी, उहा न वठबी। ऐं अक़ीदो इहो अथनि त कुरान जी तालीम में छा मिलंदो। इस्लाम त तव्हांखे कुझु सम्झ में कोन थो अचे, न त का इस्लाम बि क़ीमती शइ आहे। ऐं इन हिकिड़े इनकार सां पूरे अल्लाह जे निज़ाम जो इनकार थी थो वञे। कुरान मजीद खे कुझु न सम्झण सां ऐं पंहिंजे ॿारनि खे तालीम में कुरान नथा पढ़ाइनि मुसलमान, इन सां आख़िरत जो इनकार बि थी वियो। छो त कुरान खे कुझु नथा सम्झनि। ऐं जंहिंखे कुझु सम्झनि था उन जो हाल दुनिया में बदतरीन आहे। ये स्कूली तालीम प्राइमरी खां वठी PhD जे डिग्री ताईं तव्हांजे मुल्क में माण्हू कतारूं कयूं वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे सभु कुझु हुजण जे बावजूद उन डिग्री मां गिलास पाणीअ जो नथो मिले, जॾहिं त उन तालीम ते हुन लखें रुपया ख़र्च कया आहिनि। ऐं उन्हनि लखनि जे ख़र्च खां पोइ बि हुनखे गिलास पाणी जो नथो मिले। केतिरा माण्हू डिग्रियूं खणी रोडनि ते निकिरी एहतिजाज था कनि, केतिरा वॾनि वॾनि डिग्रियुनि वारा पुठाड़ा उघाड़ा करे मानी डोरीअ में विझी कंध में ॿधी प्रेस क्लबुनि, वज़ीरनि जे आफिसुनि, अमीरनि जे बंगलनि जे आरो एहतिजाज था कनि। कंदे ॾिठा पुठा त ॿुधा अथव भाई छाजे लाइ चई मानी ॾियो। ऐं इहो इन्हनि निज़ाम तालीम छो चूंडियो हो त मानी सुखी मिलंदी। ऐं जंहिंखे सम्झियो हुयो त क़ुरान ॿारनि खे पढ़ाईंदासीं त बुख मरंदव,
अल्हम्दुलिल्लाह न उहे ॿार कंहिं ॾींहुं तव्हांखे शिकारपुर जे शहर में निकिरंदे नज़र आया हूंदा त अॼु असांखे चांहि न मिली आहे, अॼु असांखे मानी न मिली आहे, अॼु असां बुख था मरूं। तंहिंजे करे तव्हां असांखे महिरबानी करे मानी ॾियो, या हुकूमत मानी ॾे, या को शहर जो DC साहब मानी ॾे, या ॿियो को मानी ॾे, या का सहूलत ॾे, या का शइ ॾे। कुझु बि न तालिब निकिता, न मौलवी निकिता, न हाफ़िज़ निकिता, न कारी निकिता, न जेके दीन जी डिग्री पढ़ी निकिता, बल्कि रब सुभान व तआला इन्हनि क़ुरान मजीद जा पढ़ंदड़नि जे सदके सॼी दुनिया खे मानी कराई। मुसलमान जी सोच एतिरी ऊंधी थी वई आहे, लोटी ऊंधी थी वई अथसि, जो जिथों रिज़्क़ यकीनी थो मिले। जंहिं मदरसनि में सवनि जे तादाद में ॿार 24 कलाक था रहनि, हफ़्ते जा 7 ॾींहं था रहनि, सॼो महीनो था रहनि, 9 महीना साल जा 10 महीना था रहनि। क़ुरान मजीद जे मदरसनि में 11 साढा 11 महीना था रहनि, रुगो 10-15 ॾींहं साल में मोकल थींदी आहे, 2 ईदूं। 11 महीना उन्हनि मदरसनि में रहनि था, 3 वक़्त उन्हनि जी ख़िदमत थी थिए, दवा इलाज थो थिए, उन्हनि जी मानी थी थिए, लटो कपिड़ो थो थिए, हुन जूं ज़रूरतूं पूरियूं थियूं थियनि। उन्हनि कॾहिं बि बुख जी दाह न कई आहे, बल्कि उन्हनि जी पैदावार मौलवी, हाफ़िज़, कारी, आलिम तव्हांजे जलसनि प्रोग्रामनि में जॾहिं बि अचनि था त कॾहिं को पंधु न आयो आहे, चङी भली गाॾीअ ते चढ़ी आयो आहे। इन जे करे त कोन्हे, इन जे करे त अल्लाह ताला हिन क़ुरान जे सदके हुनखे एतिरो ॾिनो आहे जो दुनिया वारा, स्कूलनि ऐं कॉलेजनि वारा कॾहिं तसव्वुर बि नथा करे सघनि। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे, छो त अल्लाह जे नेमत जी ॻाल्हि कबी आहे। अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, अल्लाह तो फरमाए मुंहिंजे नेमत जी ॻाल्हि ॿुधाईंदो कर। छो त असां माण्हू जो ईमान ॾाढो कमज़ोर थी वियो आहे। हिन क़ुरान खे सम्झूं था त हे क़ुरान माना पोइ पिनाईंदो, हालांकि ईअं न अथव। हे क़ुरान माण्हुनि खे बादशाह बणाईंदो, छो त पाण किताबनि जो बादशाह आहे, हिन जो आणींदड़ नबी सभिनी नबियनि जो बादशाह आहे, बल्कि काइनात जो बादशाह आहे। हिन जो पढ़ंदड़ बि उम्मत में सभिनी माण्हुनि में बादशाह बणाईंदो। असांजो मदरसो आहे ॿाहिरि शहर खां, साल 1.5 थींदो। माण्हू हिकिड़ो आयो, असां वटि 12 बजे ताईं पढ़ाई थींदी आहे, 12 खां पोइ तालिबनि खे मानी मिलंदी आहे, पोइ आराम कंदा आहिनि ॾींहं जो। 10:30 जो टाइम हो, हमराह आयो, अचे वेठो कचहरी खे, तालिब चौधारी वेठा, असांजो हाल आहे वॾो हीअं जीअं पाण वेठा आहियूं इन सूरत में। अॼु अहवाल ॿुधाई, पंहिंजे ॾुख ॿुधाई, सूर ॿुधाई, तकलीफ़ूं ॿुधाई, बुख आहे, परेशानी आहे, तकलीफ़ आहे। पोइ जेका ॻाल्हि कई उहा ॻाल्हि करण जहिड़ी आहे। चई नंढो गोश्त त वठी कोन था खाई सघूं, पर वॾे गोश्त जा एतिरी ताक़त न आहे जो खाई पेट भरियूं। ऐं 18 ग्रेड जो ऑफिसर आहियां मां, 18 ग्रेड जो ऑफिसर आहियां। नंढो गोश्त नथा वठी सघूं, पर वॾो बि एतिरो नथा वठूं जो खाई माण्हू ड्राउ करे पंहिंजे घर में रोई पियो, ओड़ा पिया वञनि। अल्लाह जो नालो ॾिसो बाबा, वञी अल्लाह जो नालो वठो, अल्लाह को दुआऊं करो, रब बरकत करे, अल्लाह तव्हांजी पूरी करे। उहो जॾहिं उथी वियो, 12 बजा थिया, तालिब पंहिंजे तालीम जो वक़्तु पूरो करे उथिया, त मां बि उथी निकितुमि। त उन वक़्तु उन पंहिंजे हाल में, उन ई हाल में वरी मानी बि खाईंदा आहिनि। मानी वटि विरायूं, देगड़ो बोड़ जो हुजनि वॾो, थाल पिया नाॾो हुननि में विराए विझंदा पिया वञनि। कुदरतनि मां उन ॾींहुं पुछियो, मां न त मुंहिंजो पुछण सां कमु न हूंदो, त छा था खाओ, छा था खाओ, छा था खाओ। मां चवां छा था खाओ, दवा राति असांखे बकर मिलियो हो, हिकिड़ो वॾो छेलो, उहो कुठो अथसि, असां उहो था खाऊं। मां चयुमि सुभान अल्लाह, मुंहिंजा अल्लाह तूं कादिर। माण्हू हिन क़ुरान खे छॾे था वञनि दुनिया जे भव खां, ऐं इहा शइ तूं मूंखे अखियुनि सां ॾेखारी आहे त 18 ग्रेड वारो रोई रोई वियो आहे। हिननि फ़क़ीरनि खे जेके चवंदा आहिनि पिनंदा आहिनि, उहे वेठा था तुंहिंजा बकर खाइनि, तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं। अञा ॿाहिरि निकितुमि उन्हनि तालिबनि खां, त मोटरसाइकिल ते ॿ असांजा दोस्त अचे लथा, कमर खां थोरो ॿाहिरि ॻोठ अथनि, ॿियो हिकिड़ो बकर अचे लाथो। जॾहिं तालिबनि जे लाइ आंदो अथसि, दुआ घुरायो, तालिबनि जे हवाले कयो। सचो थो ॿुधायां त मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा किरी, मुंहिंजा रब तूं करीम,
ख़ल्क़ केॾी धोखे में आहे। उम्मत मुस्लिम कीअं क़ुरान खे पेट जे करे छॾे वई आहे। अहिड़ी गई गुज़री असांजी हालत। वरी अञा असांजो दफ़्तर आहे, उन में वेठुमि त 3 माण्हू फोन कई, चइसि मां वटि सदके जो बकर मां तालिबनि जे लाइ थो मोकिलियां। इहे फ़क़ीर क़ुरान पढ़ण वारा हिकिड़ो खाइनि था ऐं 2 इंतज़ार में बीठा अथनि त तूं खाओ। ऐं मुस्लमान थो चवे त जे क़ुरान पढ़ाईंदो ॿार खे त मुंहिंजो ॿार छा कंदो। मुंहिंजो हज़रत अबू साईं फरमाईंदो हुयो, पुराणे ज़माने में जॾहिं तव्हांजे नालियूं ऐं गटर न हूंदा हुआ अबा, असां बि पंहिंजे बचपन में उहो शहरनि में वक़्तु ॾिठोसीं त माण्हुनि जा घरनि में जेके बैतुल ख़ला ठहियल हूंदा हुआ, काकूस ठहियल हूंदा हुआ, गंद उन्हनि में पियो हूंदो हो। पोइ सफ़ाई करण वारो जमादार उतां अचे टीन भरे कुल्हनि ते खणी वेंदो हो, वञी पोइ ॿाहिरि का जाइ हूंदी जिथे उछलींदा हुआ। फरमायूं त जेको शहर जूं नालियूं थो सफ़ा करे ऐं माण्हुनि जे घरों गंद खणी थो ॿाहिरि उछले, उनखे पंहिंजे गंद जे टीन ते यकीन आहे त मां इहो टीन खणी जॾहिं मंझंदि जो वेंदुसि त मुंहिंजी भंगियाणी मुंहिंजे लाइ मानी रखियो वेठी हूंदी। ऐं मुस्लमान थो चवे त जे ॿार खे क़ुरान पढ़ाईंदुमि त मुंहिंजे ॿार खे मानी न मिलंदी, पोइ इहो त भंगीअ खां बि अक़ीदे में पोइ ते आहे। मुस्लमान थोरो होश कजे, थोरो ख्याल कजे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन अल्लाह यरज़ुकुकुम बिसुलहाइकुम व दुआफाइकुम, अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे तव्हांजे हिकिड़नि भलनि जे करे ऐं ॿियो तव्हांजे कमज़ोरनि जे करे। कमज़ोर हूंदा अथव मासूम नंढड़ा ॿार ऐं जगड़ा बुढ़ड़ा ऐं ॿिया भला सालिह, उहे जेके भला हुजनि मुआशिरे जा, अल्लाह वारा, दीनदार, अल्लाह जी फर्माबरदारी करण वारा, उन त इन्हनि ॿिनि जे करे अल्लाह ताला तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे। फरमाईंदा हज़रत साईं जन त भला ऐं कमज़ोर ॿई क़ुरान वारा अथव। तालिबड़ा नंढड़ा तालिब हूंदा आहिनि जेके क़ुरान शरीफ़ वेठा पढ़ंदा आहिनि, सगीर मासूम कमज़ोर हूंदा आहिनि, कम करण जहिड़ा न हूंदा आहिनि ऐं क़ुरान जो पढ़नि था त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त भलो उहा जेको क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए, जेके पढ़नि था इहे यकीनन भला आहिनि। पोइ अल्लाह इन्हनि जे सदके तो सॼी जहान खे रिज़्क़ ॾे ऐं मुस्लमान वरी थो चए त इहो क़ुरान पढ़ंदो त मुंहिंजो फर छा खाईंदो। मुसलमानों इन ग़लती मों निकिरूं, जे न निकिरंदासीं त जेका ज़िल्लत पहुचे थी अञा इन खां वधीक पहुचंदी। ऐं असां जंहिं हालत जो शिकार आहियूं, जंहिं मुसीबत जो शिकार आहियूं, जंहिं मुल्की निज़ाम में असां बेईमानी, बदअनवानी ऐं बुछड़ाई जो शिकार आहियूं, बदअमनी जो शिकार आहियूं, महागाई ऐं ज़िल्लत जी मुसीबत असांजे मथां आहे, मुल्क में बदनज़मी असांजे मथां मुसलत आहे। उन जो वजह इहो आहे जो जिन जे हथ में कलम आहिनि, जिन जे हथ में मुल्क जूं चाबियूं आहिनि, उहे हिन क़ुरान जा दुश्मन आहिनि सरासर। वो क़ुरान जा जो दुश्मन आहिनि त इंसान जा बि दुश्मन आहिनि। नतीजतन त उहे तव्हां असांखे इहो हाल था कनि जो दीवार सां अचे लॻाइण जे लाइ हिननि जी कोशिश आहे। हे त अल्लाह जी महिरबानी आहे जो अल्लाह क़ुरान वारनि जे सदके हिन दुनिया खे हलाए थो। ऐं काफ़रनि खे इहा चङे नमूने तहक़ीक़ थियल आहे त हे मुल्क छो था हलनि, हिन क़ुरान जे करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ऐं फर्माबरदारी जे करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ख़ातमुन नबीन कयो आहे। उन नबीअ जे पोयों क़यामत ताईं ॿियो नबी न अचणो आहे। इन नबीअ सोणे जे दीन खे हलणो आहे ऐं दीन जा हलाईंदड़ अथव हे क़ुरान वारा ऐं आलिम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस। हाणे काफ़रनि जी इहा कोशिश आहे त इन्हनि खे कढी ख़त्म कयो, जीअं हिन मुल्क खे दीवार सां लॻाइजे, छो त हज़ार बदअनवानियूं कनि, हज़ार धोखा कनि, हज़ार ठगियूं कनि, पोइ बि रब ताला हिन मुल्क खे हलाए थो ऐं उन जो वजह फ़क़त अथव हे क़ुरान वारा। तंहिंजे करे हाणे काफ़र इन कोशिश में त इन क़ुरान खे जेको आहे रहियो पियो इहो बि कढी ख़त्म कजे त पोइ जीअं हिननि मुस्लमाननि खे असां हथनि सां पकड़ियूं। मर्ज़ी तव्हांजी आहे। क़ुरान ऐं क़ुरान वारा, मदरसा ऐं मस्जिदियूं सभु तव्हांखे सुबह शाम ओ ज़ोर सां कूकारे ज़ोर सां सॾ करे जाॻाइनि था, पर मुस्लमान आहे जो चवे थो जेकर को नशे जो ढुक मिले त मां सुम्ही पवां, जीअं इहा मां कूक पंहिंजे जेका मुंहिंजे आबादी ऐं ज़िंदगीअ वारो आवाज़ आहे इहो मूंखे ॿुधण में न अचे। मां पंहिंजे हिन दुनिया जी ज़िंदगी में ख़ुशि हुजां, गुनाहनि में, गंदगियुनि में, बुछड़ाइनि में, जे आफ़ीसर आहे त रुशवा में, ऐं जेकर वॾेरो आहे त ज़बरदस्ती ज़ुल्म ऐं ज़्यादती, बेहयाइन, बुछड़ाइनि, धाड़नि, चोरियुनि ऐं ज़िनाकारियुनि ऐं शराबखोरियुनि में, बस इन्हनि में चवनि था त असां पंहिंजे इन नशे में ख़ुशि हुजऊं।
वो नतीजो इहो आहे त रब सुभाणे व तआला ॿेड़नि खे धिका ॾींदो थो वञे। पोइ यकीनन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर थींदी आहे त जॾहिं बाहि लॻंदी आहे सुकनि खे त सावा मुफ़्त में सड़ंदा आहिनि। ज़ाहिरात मुआशिरे में सुका सावा घटि था सड़नि था सभु। अल्लाह शाल असांखे इन बाहि जे साड़े खां बचाए। ऐं इहे माण्हू उहे अथव जेके क़ुर खे पुठी था ॾियनि, जेके माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत जे तालीम खे पुठी था ॾियनि, उहे माण्हू अथव जिन खे अल्लाह ताला सां मिलण जी उमेद न आहे। इहे दुनिया खे जीअं न को फीडर जो हिरियल ॿार हूंदो आहे, कंहिं बि हालत में फीडर में हथु न कढंदो आहे, हे माण्हू ईअं इन दुनिया जे फीडर जा हिरियल आहिनि जो चवनि था त असांखे इहा बसि दुनिया हुजे, न मौत यादि अथनि, न अल्लाह यादि अथनि, न क़बर यादि अथनि, न क़यामत यादि अथनि। अल्लाह ताला तो फरमाए त इन्नल लज़ीना ला यरजून लिक़ाअना व रदू बिल हयात दुनिया, जेके असां सां मिलण जी उमेद नथा रखनि ऐं हिन दुनिया जे हयाती खे पसंदि करे हिन खे चक हणी वेहनि था, वत अनु बिहा ऐं हिते ख़ुशि आहिनि, वल्लज़ीना हुम अन आयातना गाफ़िलून, ऐं जेके असां जे हिन क़ुर खां सफ़ा गाफ़िल लॻा पिया। मुस्लमान अॼुकल्ह ईअं लॻो पियो आहे, चङा भला माण्हू ॾिसंदव न, मां तव्हां खां जेकॾहिं हिकु हिकु को इक़रार करायां हिते त तव्हां मां सम्झां थो मुस्लमान 180 माण्हू इहो चवंदा त मोबाइल ॿ टे कलाक ॾिठी आहे पर 5 मिंट बि क़ुर मजीद रोज़ न पढ़ियो आहे। 5 मिंट फ़क़ति 24 कलाकनि में क़ुर न पढ़ियो आहे। इन्हनि 24 कलाकनि में 10 कलाक मोबाइल ॾिठी आहे, टीवी ॾिठी आहे, मथो हयो आहे, जख हई आहे, कचहरियूं कयूं। हक़ीक़त कुझु उहो कंहिंखो कोन, पर पंहिंजी दिलि ते हथु रखंदव न त फ़ैसिलो तव्हांखे पाण ई सिधो नज़र ईंदो। वो 5 न त 10 न त 5 न त 2 कलाक, जेको माण्हू 2 कलाक मोबाइल ॾिसी सघे थो, जंहिंमें कुझु बि कोन्हे, रुगो बेहूदगी ऐं बेहयाई ऐं बेग़ैरती आहे। ऐं अल्लाह जो क़ुर जेको आख़िरत ऐं क़बर क़यामत जो ज़ामिन आहे, उनखे हथ ई न लाए। अल्लाह तो फरमाए इहे उहे माण्हू अथई जिन दुनिया जे हिन बेहयाई खे पसंदि कयो आहे, हिन ते ख़ुशि आहिनि। असांजे क़ुर खां ईअं गाफ़िल थी विया आहिनि। उलाइक मावाहुमुन नार बिमा कानू यक्सिबून, इन्हनि जी इन बदकिरदारीअ जे करे सज़ा जहन्नम जी बाहि आहे। अल्लाह ताला असांखे इन जहन्नम जी बाहि खां बचाए। इन्नल लज़ीना आमनू, पर जिन ईमान आंदो, व अमिलु सालिहात, अमल सालिह कया। अमल सालिह वॾे में वॾो अथव नमाज़, अमल सालिह अथव क़ुर मजीद पढ़णु, अमल सालिह अथव ज़िक्र करणु, अमल सालिह अथव हलाल खाइणु, हलाल कमाइणु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी जो नज़रियो मज़बूत करे बीहण। रब ताला तो फरमाए त यहदीहिम रब्बुहुम बिईमानिहिम, अल्लाह ताला उन्हनि खे इन जे ईमान जे करे हिदायत कंदो, दॻु अहिड़ो वठाईंदो जाते अखियूं जो ॿूटींदा दुनिया मां त हली पहुचंदा जन्नत में, जंहिं में अंदरि नहरूं पयूं थियूं वहनि, खीर जूं, माखीअ जूं, शरबतनि जूं ऐं बहितरीन पाणी। ऐं उन्हनि खे वण आहिनि मेवेदार, जिन में क़िस्मनि क़िस्मनि जा मेवा जेके न उकलनि न ख़तम थियनि। अब हींअर तव्हांजे वणनि में अंब आहिनि, शिकारपुर में कोन्हनि न, जन्नत में कॾहिं बि मेवो वण मो ख़तम न थींदो आहे, जेतिरो खाओ तव्हांजा वधंदो वञे। छो त हिते मुंद जी मोहताजी आहे, अल्लाह ताला वटि जन्नत में मुंद जी मोहताजी न आहे। हमेशह मुंद बहार जी हूंदी, हर क़िस्म जी शइ उन वक़्त ते मौजूदु हूंदी। अल्लाह तो मर्द ईमान ऐं अमल सालिह वारनि खे, क़ुर ऐं निमाज़ वारनि खे, दीन ऐं इस्लाम वारनि खे अल्लाह इहो ॾींदो। दावाहुम फीहा सुब्हानक अल्लाहुम, ऐं उते उन्हनि जो दावा हूंदी अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे। व तहियतुहुम फीहा सलाम, ऐं जॾहिं जन्नत में टपंदा त उन्हनि जी सलामी कंदा मलाइका। मलाइका उन्हनि ग़रीबनि जी सलामी कंदा जॾहिं उहे जन्नत में दाख़िल थींदा। ऐं आख़िर में चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह तुंहिंजी महिरबानी सां असां हेॾे अची वियासीं। माण्हू पंहिंजे मुसीबतुनि ऐं आज़ारनि ऐं अज़ाबनि खे घुरंदा ऐं सॾींदा था वतन। बज़ाहिर सम्झनि था त असां पंहिंजे लाइ चङाई था कयूं, पर अल्लाह तो फरमाए त दुआऊं शर जूं था घुरो। माण्हू दुनिया जे हिन जहान में सम्झनि था त असां तरक़ी था कयूं, पर तरक़ी न आहे, तबाही आहे। अब इन खे कहिड़ी तरक़ी चइजे? हिकिड़ो माण्हू जबल ते चढ़ंदो थो वञे, जॾहिं चढ़ी मथे बीहंदो त परियों भिक अहिड़ी अथसि जो किरंदो त धू वञी खॾ में कंदो, जेका 500 फुट हेठि खॾ हुजे ऐं हेठों बाहि पई थी भरे। माण्हू हिन दुनिया जे जहान में तरक़ी थो ॻोल्हे। इन तरक़ी ॻोल्हींदे ॻोल्हींदे निमाज़ छॾियईं, तरक़ी ॻोल्हींदे ॻोल्हींदे दीन छॾियईं। कुझु बि कोन्हे बाबा, कुझु बि कोन्हे। अल्लाह जा बाना क़ुर छॾे सभु ॿारनि वांगुरु वेठा था ॾिसो ॿार त छा थियो, पटाको लॻो पियो, छा थियो? ख़ुदा हिदायत करे कुझु मज़बूती धारियो, हौसलो धारियो। शैतान कंदो आहे त मुस्लमान क़ुर था ॿुधनि, हाणे इन्हनि खे कीअं ख़राबु कयां? शैतान जा गुमाश्ता घणा आहिनि, तंहिंजे करे उहे वठंदा उनजी बेगरवा आहिनि। हिमत कयो, थोरो हौसलो कयो, कुझु मज़बूत थियो। अल्लाह ताला तो फरमाए त क़ुर ॿुधिजे त कन बि ॾियो ऐं चुप बि करे वियो। इहो कन ॾियण जे ख़िलाफ़ वर्दी आहे। को अचे तॾहिं, को खड़को थिए, कॾहिं गाॾी जो आवाज़ ॿुधूं, को फटाके जो आवाज़ थिए,
शैतान ताला छा छा कंदो आहे क़ुरान खे ॿुधाइण जे लाइ त जीअं माण्हू क़ुरान में न शरीक थियनि आदा छॾ वरी ओ चङा मुड़ुस वरी तूं शुरू थिए वेहो बाबा बस कर वेहो त अज़ीज़ो हिन रब सुभानो व तआला जे हिन दुनिया जे जहान में माण्हू बज़ाहिर ॼण कोशिश थो करे त चङाई थो करे पर पंहिंजे लाइ करे ख़ैर हाणे हे आहे तव्हांजा ॿार आहिनि मुस्लमाननि जा मां त अॼु ॾिसंदो आयो आहियां ॿाहिरि खां वठी तव्हांजे शहर खां मूंखे त हज़ारनि न लखनि खां बि मथे जो मिलनि था त इहे फटाका साड़िया अथव इहे मुस्लमान जो माल आहे ॿिए कंहिंजो आहे तव्हांजो माल आहे न हराम जो अथव न ग़रीब पाड़े में फत कंदो त हुनखे पाकिस्तान जी टिकी न वठी ॾींदव को मरंदो त हुनखे 500 रुपया न ॾिबा त ॿार खणी वञी डॉक्टर खे ॾेखारे अचे ऐं छोरनि खे 1000 रुपया ॾिबा सवेर मां पुछुमि पियो मुंहिंजो दोस्त हुयो साण हिकिड़ो मथे हीअं रगा रगी बची चई साईं इहा 500-800 रुपए ताईं हिकिड़ी आहे वधीक हुनखे ख़बर कान्हे पर चई हिकु हिकु इहो जेको फटाको छॾनि था 500-800 रुपयनि जो आहे ॿुधायो त इहो कंहिंजो आहे अलाह जो हुकुम आहे अलाह जे रसूल जो हुकुम आहे या असांजी को इस्लाम में को इहो इन क़िस्म जी का तालीम आहे सवाइ जो हिंदुनि जी तकलीद आहे गैर मुस्लिमनि जी तकलीद आहे उन्हनि जे पोयों मुस्लमान हलिया था वञनि ॿियो कुझु बि न आहे गैर मुस्लिम तव्हांजे पंहिंजो रमज़ान ऐं ज़ुल्हज जी ईद ते कुझु बि न कंदो तव्हां वारी रस्म मुस्लमान अहिड़ा आहिनि जो हर गैर मुस्लिम जे पुछ में चबड़िया था वठनि अज़ीज़ो वजह इहो त अलाह जे क़ुरान जी तालीम कान्हे ॿार तव्हां असांजा सभिनी जा बुछड़ा थी विया आहिनि अलाह तो फरमाए त ॿार सम्झनि था त असां पंहिंजे लाइ ख़ैर था कयूं ख़ैर नथो इहो शर ऐं बुछड़ाई अथव तंहिंजे करे अदा पंहिंजे मुआशिरे खे थोरो संभालियो ऐं क़ुरान शरीफ़ जे तालीम जी कोशिशि कयो पाण वटि पंहिंजे बचनि वटि पंहिंजे घरनि में पंहिंजी औलाद खे जेसीं ताईं क़ुरान न पढ़ाईंदव न हाणे दौर अहिड़ो थो अचेव जो अॻे माण्हू देखा देखी ते मुस्लमान थींदो हो हाणे इन खां बि वेंदव हलिया जे ज़ोर सां जबरन वठी बच्चनि खे क़ुरान न पढ़ाईंदो पुटनि ऐं नियाणियुनि खे क़ुरान न पढ़ाईंदो दीनी तालीम न पढ़ाईंदो त बच्चा तव्हांजा सुभाणे काफ़िर थी वेंदव हाणे आहिनि खोड़ मुस्लमाननि जा फर आहिनि वतन था इस्लाम ते भौंकंदा कॾहिं अल्लाह जे शान में गुस्ताखी कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कॾहिं सहाबा जे शान में गुस्ताखी कॾहिं क़ुरान ते तनकीद केर जे मुस्लमाननि जा फर ये हरामी फर छो था थी वञनि वजह इहो आहे जो अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो अथव न पढ़ायो अथव मुस्लमानों हाणे बि अखि पटियो अञा वक़्तु आहे अञा मदरसा बि आहिनि अञा मस्जिदूं बि आहिनि अञा अल्हम्दुलिल्लाह दीन जी तालीम औज ते आहे तंहिंजे करे हिमत कयो कोशिशि कयो हू अनफुसकुम व अहलीकुम नारा अल्लाह तुम या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारो पाण खे पंहिंजे बचनि खे जहन्नम जी बाहि खां बचायो तॾहिं बचाए सघंदव जॾहिं पंहिंजे बचनि खे क़ुरान जी तालीम पढ़ाईंदव ऐं उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां सुहिणो ऐं गहरो ताल्लुक़ रखाईंदव अल्लाह सुब्हानहू तआला जे बारगाह में साइल आहियूं त अल्लाह शाल असां सभिनीनि खे क़ुरान पढ़ण ऐं दीन जे तालीम ऐं अल्लाह वारनि सां ताल्लुक़ जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब सुब्हानहू तआला असांजो अचण वेहण क़बूल फरमाए ऐं जिन बचड़नि क़ुरान मजीद पढ़ियो आहे अल्लाह शाल उन्हनि खे अञा क़ुरान जे इल्म ऐं हासिल करण उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अदा दुनिया जे हिन जहान में माण्हू सम्झे थो त क़ुरान वारा बेकार थिया पर असांखे अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॻाल्हियुनि ते 100% यकीन आहे जीअं हे बतियूं ॾिसूं था न इन बतीअ ते यकीन न कर पर अल्लाह जे रसूल सुहिणे जी ॻाल्हि ते इन खां वञा वधीक यकीन कर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो जाते केर कंहिंजी मालकी न कंदो उते रब साईं हिकिड़े ज़ाल मुड़स खे ॿिनि माण्हुनि खे घुराए ऐं रेशमी कपिड़ा पाराईंदो जन्नत जा अहिड़ा सुहिणा हूंदा जो दुनिया जा वॾा माण्हू उन कपिड़े जे रोब में न बीह सघंदा हो ग़रीब पाण हैरान थींदा साईं अहिड़ा कपिड़ा असांखे छाजे करे जवाब ॾिनो तव्हांजे बचे क़ुरान पढ़ियो चई हा साईं जी तव्हांजे बचनि खे क़ुरान नसीब थियो तव्हांखे जन्नत जा रेशमी जोड़ा नसीब थिया अथव पाइण जो शौक़ घर वारनि समेत पोइ अहद कयो त बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं ऐं इन्हनि बचनि जी इज़त इहा थींदी जो रब ताला इन्हनि खे चवंदो त क़ुरान पढ़ंदा वञो मथे चढ़ंदा वञो जाते आख़िरी आहे त क़ुरान जी मथे तव्हांजी जन्नत बि उहा माड़ी बचनि जी इज़त बि उन में असांजी इज़त बि उन में दुनिया बि हिन क़ुरान मजीद सां असांजी भली थींदी बचड़ा बि उहे इज़त ऐं हया वारा माउ पीउ जी ख़िदमत ऐं फर्मा बरदारी वारा तॾहिं था थियनि जॾहिं क़ुरान था पढ़नि ऐं दीन जी तालीम था पढ़नि छो त हिन क़ुरान में ई उन्हनि खे हुकुम आहे त तुंहिंजो रब फ़ैसिलो थो करे त उन जे तौहीद में कंहिं सां शरीक न कजांइ ऐं माउ पीउ सां भलो हलजांइ ॿई या ॿिन्हिनि मां हिकिड़ो कोराड़ा थी अचनि त उन्हनि खे दड़को त न ॾिजांइ पर उफ़ बि न चइजांइ उन्हनि खे पंहिंजे ॿाझ जे परड़नि में लिकाए विहारजांइ पंहिंजी ख़िदमत पूरी करे पोइ दुआ कजांइ ओ अल्लाह मुंहिंजे अबे मां ते ईअं रहम कर जीअं मां ते रहम कयूं ॿुधाए मां तोखे चैलेंज थो कयां त ओ प्राइमरीअ जे दुनिया में त स्कूल खां वठी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं हिकिड़े बि कंहिं स्कूल कॉलेज में जेकॾहिं अहिड़ी का दुआ लिखियल हुजे माउ पीउ जे लाइ या अहिड़ी पारत लिखियल हुजे हिननि स्कूलनि अंग्रेज़नि ऐं यूनिवर्सिटियुनि में मां तोखे ॾंढु भरे ॾींदोमांइ मुस्लमान तूं पंहिंजे
मौत जो सामान पाण थो पैदा करे पंहिंजे बचनि खे क़ुरान खां दूर करे तंहिंजे करे अहद कयो त इंशाअल्लाह बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं अॻ में सुठा मुस्लमान बणाए पोइ दुनिया में छॾे ॾे पोइ भली डॉक्टर कर पोइ इंजीनियर कर पोइ साइंसदान कर पोइ ज़मींदार कर पोइ वापारी करे पर पहिरियों इहो मुस्लमान हूंदो क़ुरान वारो हूंदो ईमानदार हूंदो पोइ इंशाअल्लाह सभु कम तुंहिंजा सवला कंदा अल्लाह ताला जे बारगाह में साइल आहियूं अल्लाह असांजो अचण वेहण क़बूल फरमाए रब सुभानो तआला असांखे हेड़े हिन क़ुरान जे प्रोग्रामनि में कुझु पिराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिक या